सिंध टीवी नेटवर्क पारां 2 डिसंबर ते सकाफ़ती ॾिहाड़ो पाणीअ जी मुंसिफ़ाणी विर्छ ऐं डेल्टा जी बहालीअ जे सिरे हेठि मल्हाइण वारे ऐलान बाद सिंध समेत ॾेह तोणे परॾेह में तयारियूं ज़ोर ऐं शोर सां जारी आहिनि। वफ़ाक़ी उर्दू यूनिवर्सिटी जे सिंधी शोबे पारां सकाफ़ती तक़रीब मुनक़िद कई वई। तक़रीब में PPMPA ग़ज़ाला सियाल, सिंधी शोबे जे चेयरमैन डॉक्टर कमाल जामणे, नाले वारे अदीब डॉक्टर शेर मेहराणी, क़ौमी शाइर ज़ाहिद शेख, डॉक्टर आबदा गांगरो सां गॾु शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि वॾे अंग में सकाफ़ती लिबास पहिरे शिरकत कई। सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे ग़ज़ाला सियाल, डॉक्टर कमाल जामणे ऐं ॿियनि चयो त सिंध में डेल्टा जी तमामु ख़राबु सूरत हाल आहे, पाणी कोन्हे को, उनखे उजागर करणु इहो सिंध TV वारनि खे मां जस थी ॾियां। असांजे सिंधी शोबे जे बुनियादी मक़सदनि मंझि आहे ॿोली अदब ऐं सकाफ़त जी तरक़ी। अहम ॻाल्हि जेका हिन साल जी आहे, जेका सिंध TV वारनि खे ऐं जंहिं ते सलाम पेश कया थो, इहो आहे त पाणी जी मुंसिफ़ाणी विर्छ। सिंध TV में हिकिड़ी ख़ूबी आई आहे त हूअ शहर शहर ॻोठ ॻोठ वञी उते पंहिंजो मैसेज पहुचाईंदी आहे। हिन दफ़े जेको उन्हनि सिंधू जी विर्छ या मिट्टी मुंहिंजी माउ जे उनवान सां जेको सेलिब्रेट असां कल्चर डे करणु वञूं पिया, बुनियादी तौर ते असां इहा सिंधू खे भेटा पिया ॾियणु वञूं। त असांजो इहो सिंधी हिकु असां सकाफ़त जो ॾींहुं आहे, त माशाल्लाह असां अहिड़ो प्रोग्राम हिते कयोसीं। सिंधी स्टूडेंट्स आहियूं, पाण में मिली करे असां हिकिड़ी मैनेजमेंट ठाही। जिते जिते सिंधी शागिर्द आहिनि उहे पंहिंजे कॉलेजनि यूनिवर्सिटियुनि में कल्चर डे मल्हाइनि। सभ खां पहिरियों असां सिंध TV वारनि जा तमामु घणा शुक्रगुज़ार आहिनि, जिन हिन इवेंट खे प्रोग्राम खे अॻिते वधाइण जे लाइ रिपोर्टिंग कई। सुठी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे त असां कराची जहिड़े शहर में इंशाअल्लाह प्रोग्राम मल्हाईंदासीं। असां गॾु आहियूं। सिंध TV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे ऐं जुंगारींदे कंपेयर हनीफ़ बुगे ऐं यूनिवर्सिटी जी शागिर्दियाणी हुबा आसिम शाह लतीफ़ जी लोली ऐं सिंध मुंहिंजी अमा गीत ॿुधायो। जी जल झोली ॾे पई लोली, सिंधी ॿोली क़ौमी ॿोली। सिंध मुंहिंजी अमा, सिंध मुंहिंजी अमा, सिंध मुंहिंजी अमा, सोह तुंहिंजे मथां छा लिखी, छा लिखां, छा लिखी, छा लिखां, छा लिखी, छा लिखां, छा लिखी, छा लिखां। हिकु कलम हिकिड़ो मां, हिकु कलम हिकिड़ो मां, किया पूरो पवां, छा लिखी, छा लिखां, छा लिखी, छा लिखां। प्रोग्राम में आयल मौजूद महिमाननि खे सिंध जी सूखड़ी अजरक उॾाया विया। वफ़ाक़ी यूनिवर्सिटी जे उस्तादनि ऐं शागिर्दनि जो चवणु हो त सिंध TV नेटवर्क हिन भेरे पाणीअ जी मुंसिफ़ाणी विर्छ ऐं डेल्टा जी बहालीअ वारो स्लोगन खणी करे पंहिंजो पाण मल्हायो आहे। कैमरामैन गुलाम मुस्तफ़ा सां बशीर संजराणी, सिंध TV न्यूज़, कराची।